दर्जा भी बुलंद हो करे। असी जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद वारा असी सहाबा जा भी गुलाम आयूं त असी अहल बैतन जा भी गुलाम आयूं। असांजी हिकड़ी अख शान सहाबा है त ॿी अख शान अहल बैत आ। जेको माण्हू चवे त मां रुगो सहाबा जो गुलाम आ मुंहिंजी सोणे अली सां लगे ई न, इहो अंधो आ, इहो काणो आ, हिनखे हिकड़ी अख आ। ऐं जेको माण्हू चवे त मां रुगो पंतन जो नौकर आ, अहल बैतन खे मञा मुंहिंजी सहाबा सां लगे ई न, इहो बि अंधो आ, इहो बि काणो आ, हिनखे बि हिकड़ी अख आ। लगारी साहिबो ॿियनि ज़ातिन वारो ही जेको पर्च में नबी लॻो पियो आहे न, अछिन कारे न पटन वारो झंडो, ही सहाबा जो भी झंडो आहे त अहल बैतन जो भी झंडो आहे। जंगे बदर में अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह अन्हा जी चादर मुबारक में यो झंडो ठहरायो। असा सहाबा के किए न मनो, खबर थी सहाबा केर आए। अल्लाह अकबर कबीरा सहाबा उन मदरसे जा तालिब थी जै मदरसे जो नालो बैतुल्लाह। सहाबा जा परवाना मुसा गलाइंदा हलन, मदरसे जो नालो जेको चोंगो बैतुल्लाह अल्लाह कंदो सैयद जी दुआ सां हिन साल ॾिसींदो। सहाबा जे मदरसे जो नालो बैतुल्लाह, जै मदरसे में नबी जा सहाबा पढ़ा थी उन मदरसे में सहाबा जे पढ़ण वारे किताब जो नालो ज़ियारत भी कयो चो कलामुल्लाह। सहाबा जे पढ़ण वारे किताब जो नालो कलामुल्लाह। अरे सहाबा के न गलाइंदो कर्म ता खुदा नाराज़ थी पवई, कब्र में शिकिल न फिराए छॾई। सहाबा उहा जमात आ जिन जो मदरसो बैतुल्लाह, जिन जी तालीम जो किताब कलामुल्लाह, जै मदरसे में नबी जा यार सहाबा पढ़िया थी उन मदरसे में पढ़ाइण वारे उस्ताद जो नालो चो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिते भी मदरसा जी टंडे गुलामी में टंडो मोहम्मद खान में असांजी शिकारपुर में सजी सिंध बलोचिस्तान में खोड़ मदरसा थी। इन्हनि मदरसनि जी निस्बत भी मदीने वारे साईं जे मदरसे सां। असांजे मदरसनि जा मौलवी इम्तिहान वठन, पर जंहिं मदरसे में नबी जा सहाबा पढ़िया उन मदरसे में वरी इम्तिहान वठण वारे मुमतहिन जो नालो हथ मथे करे जो खुद अल्लाह। के इम्तिहान वरतो सहाबा जो? अल्लाह। या अल्लाह सहाबा को इम्तिहान वतई रब पास था कन फेल था। रब तो चरिया था उछा, अरे जिन शागिर्दन जो उस्ताद मदीने वारो साईं हुजे उहे शागिर्द कीअं फेल थींदा? शागिर्दन जी किला कंदे त उस्ताद जी किला थींदी। शागिर्द नाकाम त उस्ताद नाकाम। अरे हुजूर जे साहब के गलाइंदे त नऊज़ बिल्लाह महबूब साईं जो गुस्ताख थींदे। अञा ॿियो जुमिलो चवां, मन कंहिंजो अक़ीदो ठही वञे असां देवबंदियुनि जो जलसो कामयाब थी वञे, छो त हारी भी वेठा हो ज़मीन ते पोख भी कंदा हो, सैयद जी ॻाल्हि जल्दी समझी वेंदो। अरे यार उहा पोख कीअं ख़राब थींदी जे पोख जो हारी मिठो मोहम्मद हुजे? या पोख ख़राब थींदी जंहिंजो हारी मदीने वारो साईं हुजे? अञा टियों जुमिलो चवां, बागन जी मुंद खैरपुर में खची भी लथी आ। सहाबा जो ऐं साईं जो मिसाल तो ॾियां, मन कंहिंजो अक़ीदो सही थिए। अरे यार उन बाग जो मेवो कीअं ख़राब थींदो जंहिं बाग जो माली मिठो मोहम्मद हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरे सहाबा के तो सोशल मीडिया ते लानताना करे बुढ़ी मर सहाबा के न ॻाल्हाए। अरे जिन जे बाग जो माली महबूब साईं। नारे तकबीर, शाने सहाबा, अज़मते सहाबा, सहाबा जे दुश्मनन ते नारे तकबीर। या अल्लाह
हिते त मजलिस में ज़ाकिर तो चवे त रुगो पंतन पाक बचा बाकी सब फ्री विया या अल्लाह तुझो छा फैसलो आ रब तो चे ना 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 ज़ाकिर जी गाल कूड़ी तव मां रब जी गाल कुरान में सच्ची थव ओ साईं मौलाना अब्दुल कादिर रिंद जी कब्र ते खुदा रहमत करे साईं रिंद साहब चंदो असा दो बंदे जे वाइज जो जज ही कुरान के बाहर नहीं असा जे जलसन जो सिंगार कुरान अचो सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में कुरान कुरान को पुछो कुरान तू बुधाए नबी जा साहबा पास था कना फेल था घना नाकाम था घना पास था ना ना कुरान तो जे सब पास जा साहबा या लही त चवंदा पंज तारीख द साहबा जे खिलाफ थी लेके रब तो जे तारीख कूड़ी थव कुरान सच्चो थव हथ मथे करे जो कुरान सच्चो आ जेको खणी आयो मलाइको वो जिब्रील भी सच्चो आ कुरान जे सोने मोहम्मद साईं जे कल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में उहे शहर भी कुरान जे मोकलियो रब्बुल आलमीन वो रब भी या अल्लाह तुझो फैसलो केड़ो आ रब तो जे तारीख त हिन दौर जी आ अरे कुरान त उन दौर जो कलाम आ न ज़मीन हुई न आसमान न सिज न चंड न तारा ज़मीन आसमान जे ठहण को 70,000 साल पहिरियों हिन कुरान के अर्श अज़ीम ते मां रब पाण पढ़ियो या अल्लाह केड़ी सूरत जी तिलावत कई अल्लाह से फरमायो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम साहबा पुछंदा या रसूल अल्लाह रब भी केड़ी सूरत जी तिलावत कई फरमाए ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितशक़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्श इस्तवा जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह जी मेहनत ॾिसो छा त ख़ल्क़ आई आहे उते छो था ॾिसो सैयद जे एतबार न कयो माशाअल्लाह सॼो पिंडाल भरिजी वियो तव्हांजे इश्क खे सलाम आहे इहे साहबा जा परवाना या अल्लाह फ़ैसिलो त ॿुधाए रब तो जे मां साहबा खां इम्तिहान वरितो ओ लिखण वारो लिखो ॿुधण वारो ॿुधो रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो सैयद जी चैलेंज आहे सिपारो तव शफियों कौन सिपारो शफियों सूरत जो नालो थी सूरतुल हुजरात आयत जो नंबर भी लिखो मता तकलीफ थई आयत जो नंबर थी 3 आयत जो नंबर 3 ज़ियारत को कुरान जी रब छा तो फरमाए चे तो उलाई कल्लज़ीन इम्तहनल्लाह रब तो फरमा मां साहबा को इम्तिहान वरतो रब साहबा को शान जो इम्तिहान वतई अखिन जो ना 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 कनन जो इम्तिहान ना ना या अल्लाह हथन जो इम्तिहान वतई ना 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 पैरन जो इम्तिहान वतई ना 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 रब साहबा को स्कूल कॉलेज वांगुर लिखत जो इम्तिहान वतई ना 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 रब शान जो इम्तिहान वतई चे तो उलाई कल्लज़ीन इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम मां साहबा को दिल जो इम्तिहान वरतो टंडो गुलाम अली जे इलाके जा मुसलमानों दिल जो इम्तिहान वठण जी ताकत केखे आ जेको दिल जा राज जाने दिल जा राज केर थो जाने अलीम बिज़ात सुदूर केरा मुझो रब आ या अल्लाह इम्तिहान वरतई साहबा जो पेपर केड़ो
इम्तिहान त असां बि ॾिना स्कूल कॉलेज जा इम्तिहान मदरसन जा इम्तिहान हाफ़िज़ थियासीं आलिम थियासीं MA कईसीं इस्लामिक कल्चर में असां पाण पेपर ॾिना यूनिवर्सिटी में इंग्लिश जा मैथमेटिक्स जा इस्लामिक कल्चर जा हाज़े फिजिक्स जा बायोलॉजी जा केमिस्ट्री जा असां पाण इम्तिहान ॾिनासीं पेपर ॾिनासीं इल्म फ़िक़ह जा उसूल फ़िक़ह जा कुरान जा हदीस जा इल्म मंतिक जा इल्म हदीस जा बुखारी शरीफ जा पर्चा मुस्लिम जा तिरमिज़ी जा इब्ने माजा जा मौत इमाम मोहम्मद जा मौत इमाम तहावी जा या अल्लाह सहाबा को इम्तिहान दवर तई को पेपर केड़ो चेतो उलाइका लदीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा सहाबा जो पेपर हो तक़वा माना परहेज़गारी या अल्लाह नतीजो केड़ो आयो चेतो चरिया जिन जो मदरसो बैतुल्लाह जिन जो किताब कलामुल्लाह जिन जो उस्ताद मोहम्मदुर रसूलुल्लाह जिन जो मुमतहिन अल्लाह तो उन्हनि जो नतीजो थी रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु अल्लाह इन्हनि को अर्शन ते राज़ी साहबा मुखो फरशन ते राज़ी चार जुमला चवंदो तकरीर में दिल जी पट्टीअ ते लिखी छॾजांइ याद कजांइ इंशाअल्लाह तोखे कोई गुमराह न करे सघंदो जागो था नंबर पहिरों जुमलो अबू बकर सिद्दीक़ जो दुश्मन न थी जाए अबू बकर सां यारी न फिटाई जाए जे सिद्दीक़ जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह से तोखो मदीने वारे साईं जो साओ रोज़ो खसे छॾींदे सही तो सिद्दीक़ जो दुश्मन थींदो त साओ रोज़ो साओ रोज़ो नबी से फरमायो मंज़ार कब्री वजबत लहू शफाती यौमल क़ियामा जे ईमान जी हालत में मां रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार कयो ज़ियारत कई क़यामत जे ॾींहुं अहिड़े उम्मती जी शफात मां नबी जे मथां वाजिब आहे तोखे सिद्दीक़ नथो वणे त तूं साए रोज़े तो हथ खण मदीने वञी न सघंदी ॾिसो मुंहिंजे हथ में मोबाइल आहे 11 लॻी 21 मिंट थिया अख मारे कयो हेॾे ख़्याल कयो पुट उनखे छॾे ॾियो पंहिंजो कमु कनि था मुंहिंजो ख़्याल कयो 11 लॻी 21 मिंट थिया कंहिंखे अबू बकर उमर नथो वणे त हुनजी क़िस्मत ख़राब आहे पर अल्लाह जो कसम आहे सैयद जे मथे ते क़ुरान आहे हींअर बि नबी साईं जे साए रोज़े ते 70,000 मलाइक बीठा थी जेके अबू बकर उमर ते अल्लाह जा सलाम था पढ़नि तोखे अबू बकर उमर नथो वणे तुंहिंजी क़िस्मत ख़राब आहे अरे तू असांजी औताक ते कॾहिं कॾहिं महिमान ईंदा नवां या पुराणा पर नबी साईं जी अबू बकर उमर जी अल्लाह वटि एॾी इज़त आहे जो फरमाए सुबुह खां वठी सिजल थिए ताईं 70,000 मलाइक नबी साईं जे रोज़े ते सलाम पढ़दा थी वरी सिजल थिए खां वठी वरी सुबुह जी आज़ान ताईं 70,000 मलाइक ॿिया ईंदा थी वरी जिन मलाइकनि खे वारो मिलंदो वरी क़यामत ताईं उन्हनि खे वारो ई न मिलंदो तोखे अबू बकर उमर नथो तुझी किस्मत खराब अल्लाह के दहेदा था वणन जो रोज अबू बकर उमर ते नवा नवा मलाइक सलाम पढ़दा थी नारे तकबीर शान अबू बकर सिद्दीक शान उमर फारूक शान हजरत उस्मान गनी शान हजरत हैदर कर्रार नारे तकबीर सिद्दीक के न ॻाल्हाए मथां रब नाराज़ थी पवे तां जो जलसे ते आया हो कंहिंखे राज़ी करण आया हो असांजा मुर्शिद हाले जी वारा कंहिंखे राज़ी कंदा आहिनि असांजा मुर्शिद मुंहिंजे बाबे जा मुर्शिद साईं बेर वारा कंहिंखे राज़ी कंदा आहिनि असांजा दरगाह शाहपुर चाकर वारा बुज़ुर्ग कंहिंखे राज़ी कंदा आहिनि असांजो साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैह कंहिंखे राज़ी करे वियो असांजो सेवण वारो साईं लाल कलंदर शहबाज कंहिंखे राज़ी करे वियो यो लाल कलंदर शहबाज भी असांजो इन जो असली नालो हो उस्मान मरवंदी यो भी सहाबा जो नौकर हो तॾहिं त पंहिंजो नालो ई उस्मान रखाए
ए राणी परवारो सचल फकीर भी असांजो आ सहाबा जो परवानो तॾहिं त चइबो जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवार हामी हाथी हाशमी सुहन सब सरदार सूह सहाबा सत में मज मस्जिद मणियादार चारई चङा चौधार हुआ है कांदा हबीब सी असांजो पाड़े जो मुर्शिद शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह के राज़ी करे वियो असां भी लंबो चौड़ो सफ़र करे तोखे क़ुरान ॿुधाइण आया आहियूं त केरु राज़ी थिए या अल्लाह ये सॼी जमात चवे थी असां तोखे राज़ी कंदा आहियूं पर रब तूं बि त ॿुधाए न तूं कंहिंखे राज़ी कंदो या अल्लाह सॼी दुनिया तोखे राज़ी करे सवा लख नबी तोखे राज़ी कर सब सहाबा तोखे राज़ी कन करबला जा शहीद तोखे राज़ी करे विया कादरी चिश्ती नक्शबंदी शेरवर्दी सब वली तोखे राज़ी करे विया रब केॾी जमात आई आहे अॼु हिननि खे ॿुधाए त सयो या अल्लाह तूं कंहिंखे राज़ी कंदो आहे बाबा जेके रब राज़ी करे उहो शान में हेठि कन मथे सिंधी सम्झो वो शान में हेठि कन मथे मथे अचो क़ुरान ताके ॾेखारिया अल्लाह जो फ़ैसिलो हेॾे सो सैयद जे हथ में क़ुरान आहे सिपारो अथव टीहों ॿिनि सूरतुनि में अल्लाह मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾिनो रब थो चए सॼी दुनिया मूंखे राज़ी कंदी आहे पर मां अल्लाह ॿिनि शख़्सनि खे राज़ी कंदो आहियां रब उहे ॿई कहिड़ा चए थो नंबर पहिरियों मीरपुर खास को हैदराबाद को टंडो मोहम्मद खान को आयल दीवानो तवज्जो कयो रब जो फैसलो ॿुधो रब तो चे सॼी दुनिया मूंखे राज़ी करे पर मां अल्लाह भी को सोना मोहम्मद तोखे राज़ी कया ॿियो तुंहिंजे यार अबू बकर सिद्दीक़ खे राज़ी कया तू सिद्दीक़ के मजलिस में गारियूं तो दे पर सैयद तो के कुरान में ॾेखारे तो रब कुरान में चए तो मां भी सिद्दीक़ के राज़ी कंदो अरे जेके रब राज़ी करे तो ना अबू बकर के तो गालाए मता खुदा कब्र में शिकिल न फिराए छड़ई वरी मां सवाल तो क्या या अल्लाह सहाबा त ॿिया भी घणा पर अबू बकर जो जिक्र छो कुरान में कई त मां खुदा सिद्दीक़ के राज़ी कंदो रब मुझे सवाल जो जवाब ॾिनो अल्लज़ी यूती मालहू यतज़क्का रब तो चे मां सिद्दीक़ के इन करे तो राज़ी कया जो सिद्दीक़ पंहिंजो तन मन धन मुझे महबूब मुस्तफा दा घोर करे छड़ियो को साहबी अधु माल खणी आयो को टियों हिस्सो खणी आयो को चौथो हिस्सो खणी आयो नबी साईं चंदे जो ऐलान कयो हेॾे नज़र कजाए सिद्दीक़ जे मथे ते गंढड़ी आ साईं जे कदमनि में रखे तो साईं कबूल पवे हज़रत उमर पियो चवे मां सिद्दीक़ को गोए खणी वेंदमि अॼु मुंहिंजो माल घणो आ पर अबू बकर जो जवाब ॿुधी सोणे उमर जी अखियुनि मां पाणी अची वियो त सिद्दीक़ सां असां मुक़ाबिलो न करे सघंदासीं नबी से फरमायो सिद्दीक़ शा खणी आवां के साईं सॼे घर खे बुहारी ॾेई आवां सॼे घर खे बुहारी ॾेई आवां न सुई छॾी आ न धागो छॾियो आ सिद्दीक़ घर बच्चा जो वेठा थी जैसे अल्लाह व रसूलहू घर में अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो छॾे आवां जंहिंजो रब ते जो सब
तॾहिं त के उर्दू में शायर चयो न सहाबा पाक ने क्या हक को जिगर दिया के बहरे दीन बेधड़क सबने माल वजर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुछ था ला के धर दिया। अज भाई शाकिर भी मुखे लाउड एड़ो खोले नो आज दिल दीजे सजी रात कुरान अल्लाह बरकत कंदे लाउड अल्लाह कदो जन्नत में भी को सौ जो दुकान खोलींदे कुरान जा आशिको दीन जा परवानो तेजे करे जो सिद्दीक सा यारी न फिटाई भी जेको सिद्दीक जो दुश्मन थींदो वो नबी से जे रोजे को हथ खणे उनको रोजो पाक खजी एक गाल या दिल में याद थी वही ना बाबा अल्लाह वंते लेकिन निंद पिया भई त मथे करे सुभान अल्लाह नारे तकबीर ताजे तक खत्म नबूवत शान सहाबा अज़मत सहाबा जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान हजरत अल्लामा राशिद महमूद सुमरो नारे तकबीर साईं को जगह है ताजे बादशाह नंबर बियो जुमलो हजरत उमर जो दुश्मन न थी जाए हजरत उमर सा यारी न फिटाई जाए हजरत उमर जो दुश्मन थी दे तो वो अल्लाह से तो वो काबतुल्लाह खसे छदी गई ता जो नमाज पढ़ंदा हो काडे मुंह करे पढ़ंदा हो जेको उमर जो दुश्मन ना वो बैतुल्लाह दे मुंह करे नमाज न पढ़े छो त काबतुल्लाह में भी पेरी नमाज हजरत उमर जे नारे तकबीर सा शुरू थिया जालिम तो के उमर न तो वणे को तुझी किस्मत खराब है तू काबे जे मुंह करे नमाज न पढ़ छो त काबतुल्लाह जे ठाइण वारो मिस्त्री भी अल्लाह जो नबी आ काबतुल्लाह जे ठाइण में मजूरी करण वारो मजूर भी अल्लाह जो नबी आ मिस्त्री भी नबी मजूर भी नबी काबो घर के जो इन अव्वल बैत वुज़िया लिन्नास रहमत जी हवा भी हले थी कुरान जी रहमत भी हले थी सुभान अल्लाह असाने शिकारपुर द बुट्टे गर्मी लगी पई आ ता वर द रहमत ही रहमत आ हेडे इंदा हुंदा असा के भी निंड ईंदी आ इन अव्वल बैत वुज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका काबतुल्लाह के जो घर वडेरे जो घर खान जो चौधरी जो नाना के जो घर अल्लाह जो ठाण वारो मिस्त्री नबी मजूर नबी अल्लाह जो घर ठही वयो अल्लाह फरमायो खलील की मुझा रब करीम अच त मजूरी न्याय हैदराबाद में मीरपुर खास में सांगण में वडे रंजा बंगला ठाईंदा शाम जो मिस्त्री पंहिंजी दिहाड़ी वठंदा मिस्त्री जी दिहाड़ी 1200 रुपया मजूर जी दिहाड़ी 600 रुपया ए अल्लाह जो घर ठहियो अल्लाह फरमा खलील मजूरी ॾियाए सोन ॾियाए ना 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 चांदी ॾियाए न न हिन दौर जो मिस्त्री हुजे आ चवे अल्लाह सोन जो वटियूं केरा पैसे वारो हुजे हे त पता जो नबी हो न नबी के सोन न तो खपे छो त दुनिया जीफतुन व तालिबहा किलाब दुनिया ढूंढा मता दुनिया जे कढ मोहब्बत करे त पोत जेको दुनिया जे कढ पियो वो कुत्तो अल्लाह जे नबी जो त जेको दुनिया जो हिर्स रखंदो व तालिबहा किलाब कुत्तो दुनिया आरजी या दुनिया जे ला न कंदो कर मोहब्बत कंदो कर अल्लाह खातिर कंदो कर सोन ॾियाए चांदी ॾियाए न मुंहिंजा रब ओ खलील अशरफ ॾियाए दीनार ॾियाए ना ना खजिन जा बाग ॾियाए न मौला खलील पाडा ॾियाए वड़ा वड़ियूं गबा डांद उठ डाचियूं बकरियूं शिला घटा रिडा ना बाकी छा ॾियाए मुसलमानो ॿुधो ॿुधो जेका मजूरी खलील घुरी अल्लाह खे एॾी वड़ी वई रब क़यामत मिठे मोहम्मद जे क़ुरान में लिखाए छॾी बुध इब्राहिम अलैहिस्सलाम केड़ी मजूरी तो घुरे व इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल अल्लाह करे कुरान जे सदके तुझे इलाके जो पानी रब मिठो साफ करे व इज़ यरफउ इब्राहीमुल
इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैन लका व मिन ज़ुर्रिय्यतिना उम्मतन मुस्लिमतन लका व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वरीदो रब्बना वबअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। चईन सुभान अल्लाह। या अल्लाह हिन घर जो नालो शागे रब चयो बैतुल्लाह, हिन घर जे मिस्त्री जो नालो चाहे चे इब्राहिम खलीलुल्लाह, मजूर जो नालो चे इस्माईल ज़बीहुल्लाह। या अल्लाह मुझी दिल थी चवई मांखे मजूरी दे, हिन घर जो नालो बैतुल्लाह आया, मिस्त्री खलीलुल्लाह आया, मजूर ज़बीहुल्लाह आया, त मजूरी में दे त मुझे खानदान में मुखे मिठो मोहम्मद रसूलुल्लाह दे। इन मजूरी को मथे भी कड़ी मजूरी है मदीने वारो साईं मां खलील जी पुष्ट मोडे तो मुझो क़यामत ते कंध मथे वजे। अल्लाह फरमायो खलील तो दुआ घुरी मां रब कबूल कई। सागी जाया बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े वरी हिकड़ी दुआ हबीब घुरी। हबीब मुस्तफा साजो नबी खलील इब्राहिम अलैहिस्सलाम हबीब केड़ी दुआ घुरी हदीस में लिखी पया उलमा वेठा पूछो अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब औ बि अमर बिन हशाम। या अल्लाह मक्के में वडा भोतार थारन ब सरदार ब खान ब चौधरी हिकड़ो त बिनी मामा मोहम्मद जे दीन के दे त मुके ताकत मिले। या अल्लाह हरू भरू नथो चवाए त ख़त्ताब जो पुट उमर दे, ये भी न तो चवाए हशाम जो पुट अमर यानी अबू जहल दे। ना 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 घुरण मां मोहम्मद जो कम्मा इल्म गैब जो तोखे आ मुखे नाए। या अल्लाह घुरण मुझो कम्मा जेको अर्श ते तोखे वणे चूंड करण तो रब जो कम्मा। हाणे पंहिंजी दिल ते हथ रखो जेको हज़रत उमर खे गारियूं थो ॾे ॼण नऊज़ बिल्लाह अल्लाह खे थो गारियूं ॾे छो त उमर जी चूंड के कई अर्श वारे रब कई। अल्लाह फरमायो हबीब दुआ तुझी भी कबूल आ, दुआ खलील जी भी कबूल आ, पर खलील और हबीब में भी त फर्क आना। खलील उन दोस्त के चबो आ जेको सब कुछ अल्लाह जे नाले ते कुर्बान करे पो रब यारी रखेस। खलील पाजे पुट जे कंध ते काती हलाई, खलील पाजी घरवारी हाजरा झंग में छड़े आयो। खलील तौहीद जे करे बाह में दाखिल तो तदी यारी रखी मास, पर हबीब न सोने मोहम्मद के चबो आ जेको अल्लाह के कुछ दे न दे पर रब न सा प्यार करे। तदी त चेतो न रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद। आशिक रसूल डाडा जो सुभान अल्लाह मथो अचई तो रबिल अव्वल जो महीनो रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद। चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद। तो इश्क अहमद अज़ल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। जेको डाडा सुभान अल्लाह करे सैयद हबीबुल्लाह शाह सा गॾु हिन साल मदीने हले। जेको आहिस्ते चवंदो अल्लाह कंदो पंधु वेंदो मदीने, पंधु वेंदे त 3 साल लॻी वेंदई। जे मूंसां गॾु हलंदे हवाई जहाज़ में इंशाअल्लाह 3 कलाकनि में मदीने। हारगो किराओ पांजो पाण भर जाए बाकी हल जाए मूंसां गॾु। इश्क अहमद अज़लगी से सीने में गे, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे। हे सहाबा की झरमट में बदरुद जा, नूर ही नूर हर सो मदीने में गे। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू लगी,
तव्हां जलसन ते ईंदा नवां कपड़ा पाईंदा तव्हां पंहिंजे कपड़नि खे ख़ुशबू वणंदा आलिमनि सां मिलंदासीं भाकुर पाईंदासीं जुमे जे ॾींहुं नवां कपड़ा पाईंदा ईद जे ॾींहुं नवां कपड़ा पाईंदा तव्हांजे कपड़नि जी ख़ुशबू हैदराबाद जे दुकाननि जी कुल 5 मिंट हले पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेका सहाबा फरमाईंदा असां पंहिंजे कपड़नि खे मदीने वारे साईं जो पसीनो हणंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह शहीद इस्लाम जो फर्ज़ न चे तो नारायणी इस्तक़बाल को